अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफ़ां बैचलर डिग्री प्रोग्राम जी 4th मेरिट लिस्ट अनाउंस कई वई आहे। यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफ़ां बैचलर डिग्री प्रोग्राम में एडमिशन हली रही हुई ऐं उन जी 2024 जी हींअर 4th मेरिट लिस्ट अनाउंस थी चुकी आहे। तव्हां मेरिट लिस्ट चेक करण जे लाइ सेम सिंध यूनिवर्सिटी जी एडमिशन वारे पोर्टल ते वेंदव, जंहिंजो URL आहे admission.usind.edu.pk। उन खां पोइ ही बैचलर मेरिट लिस्ट अचनि थियूं। इन हिते वञी करे तव्हां सर्च बाय CNIC पंहिंजो CNIC नंबर पंहिंजी लिस्ट में नालो चेक करे सघो था ऐं हिते प्रोविजनल मेरिट लिस्ट फॉर डिपार्टमेंट वाइज हिते तव्हां डिपार्टमेंट वाइज सिलेक्ट करे नेम चेक करे सघो था। ॿियो सॼो प्रोसीजर सेम आहे। हाणे इन जो इम्पोर्टेंट डिटेल्स जेके आहिनि, इन जूं जेके चालान आहिनि उहे 31 खां तव्हांजे पोर्टल ते अची वेंदा। इन जी जेका लास्ट डेट हूंदी 3/2/2024 हूंदी चालान पे करण जी। ऐं उन खां पोइ तव्हांजा जेके बि डॉक्यूमेंट्स आहिनि जेके मेन कैंपस वारा आहिनि उहे डायरेक्टर ऑफ एडमिशन यूनिवर्सिटी ऑफ सिंध ते 3/2/2024 ताईं जमा कराए सघंदा। ऐं उन खां पोइ जेके डिज़ायर्ड कैंपसिस में पढ़नि था उन्हनि जो जेको आहे डॉक्यूमेंट उन्हनि जे कैंपसिस में सबमिट थींदा। हाणे हिते तव्हां लिस्ट में नेम चेक करण जे लाइ सिमिलरली शिफ्ट्स पहिरियां वांगुरु सिलेक्ट कंदव, पोइ कैंपस सिलेक्ट कंदव। उन खां पोइ डिग्री प्रोग्राम जंहिंजी तव्हां ॾिसणु चाहियो था, फॉर सपोज कम्युनिकेशन डिज़ाइन आहे, इन में ॾिसूं त इन में 4th मेरिट लिस्ट में केतिरा नेम आया आहिनि। 4 कैंडिडेट्स जी सिलेक्शन थी आहे। ईअं ई जेको तव्हां पंहिंजो डिज़ायर डिपार्टमेंट रखियो, तव्हां पंहिंजी ख्वाहिश वारो डिपार्टमेंट रखियो ऐं तव्हां चाहियो पिया त उन में तव्हांजो नालो अपडेट थिए या 4th लिस्ट में अचे, त तव्हां उते वञी चेक करे सघो था तव्हांजो नालो अपडेट थियो आहे या न। उमेद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफ़ां बैचलर डिग्री प्रोग्राम 2024 जी 4th मेरिट लिस्ट अनाउंस कई वई आहे। मज़ीद इन्हनि वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।